कराची सोहराब गोठ पुलिस कोयटा टाउन सुपर हाईवे भरिसां मुबैना पुलिस मुक़ाबले में 3 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। जवाबदार जी सुञाणप रज़ीउल्लाह, सलाहुद्दीन ऐं सुल्तान हैदर तौर थी 3 ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़िले ओभर पुलिस जे तर्जुमान दावा कई आहे त कोयटा टाउन जे रस्ते सां ॾोह जे इरादे सां बीठल 3 जवाबदारनि सोहराब गोठ थाणे जी गश्ती पुलिस ते फायरिंग कई। जवाबी फायरिंग में मुक़ाबले बाद 3 जवाबदारनि रज़ीउल्लाह, सलाहुद्दीन ऐं सुल्तान हैदर खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। पुछा ॻाछा दौरान गिरफ़्तार जवाबदारनि एतराफ़ कयो आहे त हू साइट सुपर हाईवे सचल ऐं सोहराब गोठ थाणे जे हदनि में ॾोह कंदा हुआ। जवाबदार चाकर होटल ऐं जमाली पुल रोड ते फुर मज़ाहमत करण ते शहरियुनि खे गोलियूं हणी क़त्ल करण जो एतराफ़ पिणु कयो आहे, जंहिं जी तस्दीक़ पिणु कई वई।